बीवी हो तुम मेरी, निकाह हुआ है मेरा। दिमाग ठीक है तुम्हारा, बदतमीज कहीं के। मुंह तोड़ दूंगी मैं, निकल यहाँ से, वरना मैं सलमान को बुला लूंगी। सलमान, सलमान, ये देख रहे हो उसको, कितनी बदतमीजी कर रहा है ये। बदनीयत इंसान, तुम इंसान की शक्ल में शैतान हो। देखो सलमान, ये मियाँ बीवी का मामला है, तुम्हारा बीच में कोई वास्ता नहीं। अली रज़ा काफ़ी अरसे खां पोइ सेट ते नज़र आयो आहे। छा ॻाल्हि आहे? तूं सेट खां आउट लॻो पियो, रिकॉर्डिंग सां आउट आई। तव्हां जी रिकॉर्डिंग्स खां बिल्कुलु आउट हुयो, या टाइम न पियो मिले, ॿियनि जी रिकॉर्डिंग्स हलनि पियूं ऐं बसि थोरी घर में मसरूफ़ियत हुई हिन जे करे। हे स्क्रिप्ट कहिड़े डायरेक्टर जो आहे? इहो असलम भुट्टो साहब जो। असलम भुट्टो साहब। हिन में तव्हांजो कहिड़ो कैरेक्टर आहे? हिन में मतिलबु मेन ई आहे माना टिनि कैरेक्टर से कहाणी आहे। मेन जेके आहे हीरो आहे विलन आहे? हीरो। हीरो आहे। हिन मूंखे ॿुधायो, अली रज़ा कटपर खे इहो कैरेक्टर तव्हां छो ॾिनो आहे? बेसिकली ही छोकिरियुनि जे क़रीब घणो हूंदो आहे, छोकिरियुनि जे क़रीब घणो हूंदो आहे ऐं जेको आहे हिन में वफ़ा कान्हे का। हे मां छा थो ॿुधां, छोकिरियुनि जे वेझो वधीक हूंदई, वफ़ा कोन्हे तोमें। जेतिरी वफ़ा मूं में आहे न ओतिरी कंहिंमें बि न हूंदी। न जे एतिरी वफ़ा हिन में हुजे हा त छोकिरी हिन खे छॾे हली न वञे न। बाबा हुननि में वफ़ा कोन्हे न, मूं में त आहे। छोकिरियुनि खे जेको आहे सो वफ़ा सां गॾु ॿियो बि कुझु खपे थो। हाणे मां बस थो कयां, हाणे मां वीडियो खे बस थो कयां। हाणे ॿियो कुझु भुट्टो साहब जेको आहे न, उहो हाणे माना बोल्ड थो थी थो वञे। घणो कुझु बोल्ड न थी वियो आहे? हा सर, वधीक बोल्ड थी वियो आहे। तव्हांखे अॼु ॿुधी वॾो हो थियो हूंदो न, उहो सभु कुझु त मां ॾियण लाइ तयारु आहियां। हुननि खे ॿिए काफ़ी शयूं जो हूंदियूं न, मटीरियलिस्टिक थी वयूं अॼुकल्ह जी माण्हू वधीक। भुट्टो साहब जो ख़्यालु हुन पासे जो हूंदो शायदि। अरे अच्छा, सवाल इहा आहे त छोकिरियुनि खे अॼु जे दौर में घणो कुझु खपे थो ऐं जेका शइ छोकिरियुनि खे खपे थी उहा हिन वटि हाणे थोरी घटिजी वई आहे। यार इल्ज़ाम तो लॻई। इहो हाणे मां सम्झी कोन थो सघां न, मां त इहो क्लियर थो चवां त अॼुकल्ह जी छोकिरियूं जेके आहिनि मटीरियलिस्टिक वधीक आहिनि। हाणे हुनजो इशारो अलाए कहिड़ी शइ मूं में घटिजी वई आहे, उहा ॻाल्हि मूंखे बि सम्झ में न आई आहे। हिन खे जे तव्हां ॾिठी आहे त हुनजो नालो ॿुधाए त पोइ तव्हां पूरी कयूं। अब मतलब छा टेक्निकल फॉल्ट आहे? एक्चुअली फिजिकली फॉल्ट। अब ये वॾो मसलो आहे। हवा ॿुध, तो भुट्टो साहब खे चओ भला मौक़ो ॾे, जे पोइ बि शिकायत मिलेसि त मां बदल आहियां। भाईजान जेको चओ था मां हलाईंदुसि, इहो सोचे छॾियो मां हलाईंदुसि ऐं मां रखी छॾींदो आहियां। भुट्टे साहब खे ख़बर आहे। असां अॼु पंहिंजे शॉर्ट स्टोरी जे सेट ते आया हो ऐं हिते हर शइ अवेलेबल आहे। ख़बर पवंदी त केरु केतिरे पाणीअ में आहे। चैलेंज। हवा मां हिन मामले में शरीफ़ माण्हू आहियां। हुनखे अगरि तव्हां भुट्टो साहब खे लॻे थो त इहो इल्ज़ाम ॾिए थो त मां इहो इल्ज़ाम क़बूल थो कयां। जेतिरी मूंखे ख़बर आहे त अली रज़ा मूंसां इलाही कमु कयो आहे, मूंखे ख़बर आहे, पर बाक़ी हे शरीफ़ माण्हू आहे ऐं छोकिरियुनि खां परे परे रहंदो आहे, इहा मूंखे बि ख़बर आहे। पहिरियों कूड़ आहे मां पुट। ओके, बेस्ट ऑफ लक। ये आप बार बार मेरी बीवी का जिक्र क्यों करते हैं? वो ये गुड, ओके वाह। दोस्तों हिन कप खे ॾिसो, हे ख़ाली कप आहे ऐं हिन माण्हू खे बि ॾिसो, हे ख़ाली कप खणी आयो आहे। ड्रामे में ईअं थींदो आहे ऐं धोतल बि न आहे कप। और तुम्हें मरना होगा। ओह, Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise turned into choirs of harmony. Left me with the pieces of forever that you. बुशरा कैसी हो आप? बिल्कुल ठीक ठाक। तो तैयारी हो रही है स्क्रिप्ट पर? बिल्कुल, देखिए अभी हमारा सीन रेडी हो रहा है और हम सीन करने वाले हैं। सीन करने वाले हैं। क्या इस सीन में क्या ऐसी चीज़ है जो आपको अच्छी लगी? सीन में ये चीज़ बहुत अच्छी है कि एक शक की मिजाज पागल सी बीवी है जो अपने फजूल से शक की वजह से अपना घर खराब कर देती है। अच्छा, शक की लड़की है जो अपने शक की वजह से अपना घर बर्बाद कर देती है। गुड, अच्छा थीम है। तुम शक नहीं करना, जब शादी करो शक नहीं करना, पक्का? शक नहीं करूंगी, पकड़ के मारूंगी। पकड़ के मारूंगी।
एजाज़ बुढ़ो नट बुल्ट जी वीडियो ॾिसी रहियो आहे अब मज़ो अचे थो न ॾाढो ॾाढो मैं यही सुनना चाहती थी। तुम्हारा मुझसे जी भर गया है ना, मुझे छोड़ने का बहाना चाहिए। टाइम छुड़ाई। हाँ हाँ, जी भर गया है मेरा, जान छोड़ो मेरी। अब तो घिन आ रही है मुझे तेरी इन बातों से। मुझे तलाक चाहिए, मैं एक सेकंड भी यहाँ रहना नहीं चाहती। तलाक चाहिए? ओके, मैं तुम्हें तलाक देता हूँ, तलाक देता हूँ, तलाक देता हूँ, और आप सुन हो जाओगे। कोर्ट उठा के निकल जाओ। नहीं, बस ये आपको फ्लैश मिल यही सुनना चाहती थी। दिल फेर दिया ना तुम्हारा मुझसे। मुझे छोड़ना चाहते हो ना तुम? यही चाहते हो ना तुम? हाँ, दिल भर गया है मेरा तुमसे, जान छोड़ दो मेरी। मुझे घिन आती है तुम्हारी बातों से। मैं भी नहीं रहना चाहती इस घर में तुम्हारे साथ। तलाक चाहिए मुझे, तलाक चाहिए मुझे, समझे तुम? ओके फाइन, मैं तुम्हें तलाक देता हूँ, मैं तलाक देता हूँ। गुड, शाबाश, कट कट। मुझे मेरी बात का जवाब चाहिए। उसको बोलने दो। बोलो, वो तो मेरा यहाँ से जब शॉट लोगे तो आवाज आ ही जाएगी ना। रिएक्शन दे दें सर। हाँ, रिएक्शन तो मुझे दो। मेरा दिमाग मत खाओ, मुझे आपसे तो बेवकूफ मत खाओ। मुझे ऑफिस के लिए देर हो रही है। लेकिन मुझे मेरी बात का जवाब चाहिए। ओके अगेन। सिगरेट उछला वहाँ जल्दी कर बगैरत इंसान, बेशरम, छोड़ो मुझे, सलमान को बुला लूंगी मैं। छोड़ो मुझे, सलमान, सलमान। शॉट शूट तो खराब। ओके ये आसियारा यार तुम्हारे कैमरे के सामने तो क्या है ना। हंसने क्यों हैं आप लोग? नहीं नहीं, दूसरी आवाज सुन लो तो ज्यादा ही। देखो आप जो भी करोगे, मैं कैमरे के पॉइंट ऑफ व्यू से कर रहा हूँ। मैं सर अपनी जगह पे खड़ी हूँ, मैं अपनी नहीं। प्लेसिंग को संभालो ताकि देखो ये जब मेरा ये शॉट आए तो ये 3 शॉट बनेगा, 3 ओटी शॉट बनेगा जो बहुत कम बनता है यार, समझा आपको? रिकॉर्डिंग ये बड़ा कीमती शॉट होता है। क्यों करे करे ढंग हुआ यार शॉट खुदा जो मां चौधरी डायरेक्टर जो को कंसीव क्यों बोले हेलो क्यों के अली रजा समझता नहीं है यार मैं उर्दू में हेलो बोलूंगी। थोड़ा पॉइंट में चले भाई जल्दी से चलो पीछे जाओ ओके स्टैंड बाय बाहर जा बाहर जा बाहर जा। रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग है चले जो खड़े एक दफा सलमान, दूसरी दफा सलमान का मैं एंटर हूँ। ओके मैं तो तुम्हारा दीवाना था, जलता था मैं सलमान के साथ देख के। बीवी हो मेरी तुम। अपनी औकात में रहो, बेगैरत इंसान। छोड़ो मुझे वरना सलमान को बुला लूंगी मैं। सलमान, सलमान, छोड़ो मुझे। इंसान की शक्ल में शैतान हो, बदनीयत इंसान। दोबारा करूंगा। बेगैरत इंसान। इजाज को चक्कर आ गए तुमने हिम्मत कैसे करी मुझे हाथ लगाने की? अब मुझे हाथ लगाया तो सलमान को बुला लूंगी। सलमान, सलमान छोड़ो मुझे। सलमान, सलमान छोड़ो। सलमान, लेकिन उसकी नीयत में कितना खोट है। बदनीयत इंसान, तुम इंसान की शक्ल में शैतान हो। निकाह हो गया है मेरा।